साम्हूं नाज़रीन असीं जिते वेठा आहियूं त साम्हूं मूंखे कुझु ॿारड़ियूं बि नज़र अचनि थियूं जेके यूनिफॉर्म पातल आहे, ॾाढो सुठो लॻी रहियो आहे। पर असीं चाहींदासीं, सरदार साहिब खे चऊं था त हितां जी औरतुनि खे जेके घर में रहनि थियूं, ॿनी ॿार बि संभालनि थियूं, उन्हनि खे वधि खां वधि एम्पावर कयो वञे। त आई थिंक उहा हिकिड़ी असुल तब्दीली हूंदी त जीअं हू बि खुली करे ॻाल्हाए सघनि, खुली हवा में साह खणी करे सघनि, छो त उन्हनि जी एंटरटेनमेंट जे लाइ अक्सर करे कुझु अहिड़ो हूंदो न आहे। त असीं चाहींदासीं त उन्हनि जे लाइ इनिशिएटिव्स वठो। बाराड़ी में एंटरटेनमेंट खपे, एंटरटेनमेंट छो न हुजे, हर इंसान जो हक़ आहे, बुनियादी हक़ आहे त मां ख़ुशि रहां। हर माण्हू जो बुनियादी हक़ आहे, मर्द थोड़ी औरत, हा मर्द हुजे तोड़े औरत हुजे, उनजो हक़ आहे। हाणे जीअं मां तव्हांखे ॾेखारींदुमि, मां हिकिड़ो TCF जो स्कूल खोलायो आहे, जी जी, द सिटीज़न्स फाउंडेशन जो, मुंहिंजे वालिदैन जी सदका जारिया लाइ। त उहो स्कूल बि तव्हां हली ॾिसंदव त हुते बि माशाल्लाह केतिरी ॿारड़ियूं पढ़नि। बिल्कुलु, असीं विज़िट कयो, पर थोरो वरी औरत ते वापसि ईंदसि, छो त जॾहिं असां हेॾनि इलाइक़नि में ईंदा आहियूं त हुते उन ते तमामु घटि ॻाल्हि कई वेंदी आहे ऐं उतां जा माण्हू बि अवॉइड कंदा आहिनि। सो हिते कारोकारी हुजे या अहिड़े क़िस्म जा वाक़िया बि वधि थियनि था, छा हिते बि इहे थियनि था? जेकॾहिं थींदा आहिनि त तव्हां उन्हनि खे कीअं डील कंदा आहियो, हैंडल कंदा आहियो? माण्हुनि जा माइंड सेट, ज़हन छा अॼु बि उन पुराणे दौर में रहनि था? असां जंहिं पार्टी जो हिसो आहियूं, जी, उहो पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी बीबी बेनज़ीर भुट्टो शहीद लीड कई। अॼु अदी फरियाल टालपुर साहिबा ॿी हिकु औरत आहे, उहो लीड थी करे त औरतनि खां त असां सम्झूं था असांखे कंहिंखे बि का परेशानी कोन्हे, इन करे सभु पीपल्स पार्टी खे वोट था ॾियनि। लीडर त हिकु औरत ई आहे न। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे त चेयरमैन साहिब आहे, बिलावल साहिब आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजो औलाद आहे, पर लीड त असांखे शहीद बेनज़ीर भुट्टो कयो। उनजी शहादत खां चाहे थो न ॻोठ वारी औरत बि वधीक एम्पावर्ड ऐं बिल्कुलु अचे, फैसलनि में हिसो वठे, हू बि फैसला करे वो ॾिसो उन में वरी शरई मसला आहिनि। हा, शरई मसलनि खे तव्हां उन सां इंगाए नथा सघो, मज़हब अची थो वञे। ऐं मूंखे शौक़ु न आहे त मां मज़हब जो ठेकेदार थियां,